जदीद दौर में भी उन हाईवे ते वाक़ई ॻोठ करी हाशिम वाक मोरी खेरो ख़ान जितोई सूबेदार जितोई खैर मोहम्मद मोगई वगण अली ख़बर जाफ़ानी ऐं ॿियनि बरपासी जी ॻोठनि में मुसाफ़िर खाननि जी सहूलियत न हुजण सबबि प्रवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। गर्मी जी वधंदड़ शिदत दौरान ॻोठाणा शहरनि अनाज वञण लाइ रोडनि ऐं स्टापनि ते बीहण ते मजबूर बणियल आहिनि, जिते छांव ऐं वेहण जी मुनासिब जाइ न हुजण करे औरतुनि, ॿारनि, बुज़ुर्गनि ऐं ॿियनि मुसाफ़िरनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। ॻोठाणनि एमएनए, एमपी, यूसी चेयरमैन ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालिबो कयो आहे त पंहिंजी तरक़ियाती फंडनि ऐं कोटा मां फ़ौरी तौरु मुसाफ़िर खाना तामीर कराई अवाम खे बुनियादी सहूलियत फ़राहम कई वञे त जीअं रोज़ाना सफ़र कंदड़ माण्हू सख़्त गर्मी ऐं ॿियनि मौसमी हालतुनि खां महफ़ूज़ रही सघनि। ॻोठाणनि THN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां केतिरा ई भेरा चूंडियल नुमाइंदनि ऐं इख़्तियारनि खे आगाह कयो आहे, पर अञा ताईं को बि अमली क़दम न खयों वियो आहे। मुसाफ़िर खाननि जी अदावत असांजी इलाइक़े जी अहम ज़रूरत बणिजी चुकी आहे, जंहिं ते फ़ौरी ध्यानु ॾियणु घुरिजे। असां हिन जदीद दौर में हिन वक़्तु जेको आहे त रोडनि ते मुसाफ़िर खाना आहिनि कोन वॾनि ॻोठनि जे ॿाहिरि आहे वगण शहर आहे, थरड़ी हाशिम आहे, वका मोरी आहे ऐं हिते आहिनि इन मुसाफ़िर खाना। कॉलेज स्कूल जे लाइ छोकिरियूं अचनि थियूं रोड ते बीठी पधर में, मोकल मिले थी तॾहिं बि इंतज़ार थी कनि। त ईअं असां चवंदासीं MP जी कोटा, MNA जी कोटा ते ज़िले जी बजट आहे, टाउन ऑफिसर वॾा वॾा आहिनि या UC जा चेयरमैन आहिनि, उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं त पंहिंजे कोठे जे ॿाहिरि मुसाफ़िर खाना ठाहिराइनि। असांजो मुतालिबो आहे त थरड़ी हाशिम जे ॿाहिरि बि हिकिड़ो मुसाफ़िर खानो हुजे। माने हिन वक़्तु असां इंडस हाईवे ते बीठा आहियूं। हीउ ॻोठ आहे थरड़ी हाशिम, भरिसां वका मोरी आहे, वगड़नि जे लॻभॻि आहियूं। चवण जो मक़सदु इहो आहे त एॾी गर्मी जी शिदत आहे तमामु हद खां वधीक। पोइ घरनि खां ॻोठनि जा माण्हू जंहिंमहिल रोड ते किथे सवारी जे लाइ इंतज़ारु कनि था, काॾे ॿाहिरि शहर जे लाइ वञण जे लाइ, त उस ते बीठा आहिनि। अगरि वण न आहे त परेशानी, पराए होटलनि जे अॻियां पराए दुकाननि में ॿचिड़ा बीठा आहिनि। मुसाफ़िर खाने जी सहूलियत न आहे। माज़ी में तव्हां ॾिसंदव त माज़ीअ में तक़रीबन माना फैसिलिटीज़ मिलंदी। अॼु करोड़ो रुपयनि जा फंड अचनि था, MNA MPA जा फंड अचनि था। वगण जे चौफेर जेको बि इलाइक़ो आहे इंडस हाईवे ते ॻोठ आहिनि, उन्हनि खे मुसाफ़िर खाने जी तमामु घणी सख़्त ज़रूरत आहे। वगण शहर में मुसाफ़िर खानो न आहे, थरड़ी हाशिम में मुसाफ़िर खानो न आहे, वका मोरी ते मुसाफ़िर खानो न आहे, अली ख़बर खां मुसाफ़िर खानो न आहे। चौफेर जेके बि असांजा ॻोठ ऐं इलाइक़ा लॻंदा, जितां ॿचिड़ा निकिरी गाॾी जे इंतज़ार में बीहंदा, तमामु घणी परेशानी वारी हालत पैदा थिए थी, छो जो हुते उस निकिरणु, उस ऐं शाम जी बि कंडीशन आहे। इन जे लाइ असां पुरज़ोर अपील कंदासीं आला इदारनि खे त हिन इंडस हाईवे ते जेके असांजा शहर अचनि था, ॻोठ अचनि था, या वगण या पसगिरदाई जा जेके ॻोठ आहिनि जिते मुसाफ़िर खाने जी सहूलियत न आहे, उते नंढिड़ो हिकिड़ो मुसाफ़िर खानो तयारु करे ॾिनो वेंदो। जीअं आयो हुए माण्हू उते इंतज़ारु करे काॾे सफ़र जे लाइ वेंदो, इंतज़ारु करे पंहिंजी गाॾी ते चढ़ी वेंदो। न त हिन उस में, हिन गर्मी वारी शिदत में माण्हू तमामु परेशानी वारी हालत में वञनि था। असां वरी बि पुरज़ोर अपील कंदासीं त असांजा ॻोठ शहर थरड़ी हाशिम, वका मोरी, वगण, यारदरो, जाफ़रानी समेत जेके बि असांजा शहर ॻोठ अचनि था, उते हिकिड़ा नंढा मुसाफ़िर खाना ठाहिराए ॾिना वञनि, त जीअं माण्हू उन मां का सहूलियत वठंदा आहिनि, उन्हनि मां जेका इहा तकलीफ़ जेका उन्हनि खे मिले थी उस गर्मी जी, उन्हनि खां बची सघंदा। THN न्यूज़ अवाम जे ॾुखनि, दर्दनि ऐं मसइलनि जे आवाज़ खे उजागर कंदड़ चैनल। Like, share, comments, and subscribe.